लाल जा प्रेमी सभई चओ झूलेलाल। अॼु जो दोहो। ऐसा कोई न मिले हमको दे उपदेश, भव सागर में डूबता कर गई काॾे केस। सतगुरु जी संसारनि लाइ दुखी थी करे चवनि था, तव्हांखे को अहिड़ो पूर्ण सतगुरु मिले जेको सत्य जा उपदेश ॾे ऐं हिन कूड़ रूपी संसार सागर मां बुॾण खां बचाए, न त बस लंबा वार ऐं लंबी दाढ़ी रखी हिन भौतिक संसार में खुद बि बुॾंदा ऐं ॿियनि खे बि बुॾाईंदा। 26 सवाल जो सही जवाब आहे ए। धनो भगत लाल साईं ला कुंहरनि जो भोग ठाहे खणी वेंदा हुआ। सवाल 27। सुंदरदास संत पुगर खे संतान प्राप्ति लाइ छा करण लाइ था चवनि? ए यज्ञ, बी शादी, सी बहिराणो, डी अखो। इन सवालनि जो जवाब रात जो 10 बजे ताईं कमेंट बॉक्स में ॾेई सघो था। जेके बि कमेंट बॉक्स में जवाब लिखनि पिया उहे हिन नंबर ते व्हाट्सएप में पंहिंजो नालो ऐं शहर जो नालो लिखी मोकिलनि।